निगरान वफ़ाक़ी काबीना यूटिलिटी स्टोरनि ते रमज़ान पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। यूटिलिटी स्टोरनि ते 7 अरब 9 करोड़ रुपयनि खां वधीक जो रमज़ान पैकेज ॾिनो वेंदो। रमज़ान रिलीफ पैकेज 4 मार्च खां शुरू थींदो। टारगेटेड सब्सिडी ज़रिए आम वाहिपे जी 19 बुनियादी शयुनि ते रियायत ॾिनी वेंदी। निगरान वफ़ाक़ी काबीना जे अलविदाई इजलास में वज़ीर आज़म अनवर हक़ काकड़ जो काबीना जे समूरनि शोबनि लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। संदसि चवणु आहे त हर ॾुखी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ काबीना भरपूर मदद कई। हू ख़ुशकिस्मत आहे जंहिंखे मुल्क जी ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो। अडियाला जेल जी इंतजामिया बुशरा बीबी खे जेल मुंतकिल करण खां इनकार करे छॾियो। अडियाला जेल जे सुप्रीडेंट इस्लामाबाद हाई कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। सिक्योरिटी सबबनि जे करे बुशरा बीबी खे जेल मुंतकिल नथा करे सघूं। जेल में अॻे ई गुंजाइश घटि आहे। जेल सुप्रीडेंट अडियाला। पंजाब असेंबली जो इजलास सुभाणे तलब नोटिफिकेशन जारी। पंजाब असेंबली जे इजलास में नवां चूंडियल मेंबर हलफ़ खणंदा। असेंबली जो स्पीकर सब्तिन ख़ान नवनि चूंडियल मेंबरनि खे हलफ़ खणाईंदो। इलेक्शन कमीशन मख़सूस सीटुनि जी कोटा अॼु सियासी जमातुनि खे अलाट कंदी। सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि लाइ दरख़्वास्त इलेक्शन कमीशन खे जमा कराए छॾी। इलेक्शन कमीशन जो अहम इजलास तलब। मैट्रिक बोर्ड कराची में बेज़ाब्तगियुनि बाबति एंटी करप्शन खाते खां वधीक जांच कराइण जी सिफ़ारिश। सेक्रेटरी स्कूल तालीम डॉक्टर शीरिन मुस्तफ़ा नारेजी जी सरबराही में जोड़ियल इंक्वायरी कमेटी मैट्रिक बोर्ड जे मैट्रिक जे नतीजनि में फेरफार बाबति जांच रिपोर्ट निगरान वॾे वज़ीर खे पेश करे छॾी। रिपोर्ट मूजिबि ऐलानियल नतीजनि जी भेट करण लाइ असुल रिकॉर्ड कमेटी खे फ़राहम नाहे कयो वियो। समूरी इम्तिहानी टीम ग़फ़लत कई ऐं नतीजनि में फेरफार जी ज़िम्मेवार आहे। बोर्ड जे ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़िलाफ़ खातेवार कार्रवाई कई वई। अॻूणे कमिश्नर रावलपिंडी जो इलेक्शन कमीशन जे कमेटी आॾो बयान रिकॉर्ड। लियाकत अली चठा आम चूंडुनि में मुबैना धांधली जे इल्ज़ामनि ते इलेक्शन कमीशन जी कमेटी आॾो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। अॻूणे कमिश्नर रावलपिंडी कुझु ॾींहं अॻु चूंडुनि में धांधलीअ जा इल्ज़ाम लॻाए इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो हो। पीपल्स पार्टी पारां PIA जे निजीकारीअ जी हिमायत न करण जो ऐलान। फैसल करीम कुंडी उमीद ज़ाहिर कई आहे त नई इत्तेहाद हुकूमत जो इत्तेहाद बहितर अंदाज़ में हलंदो। संदसि चवणु हो त माज़ी में संदन गॾियल सहकार एतिरो सुठो न हुयो पर ही इत्तेहाद बहितर थींदो छाकाणि त इत्तेहादी पार्टियूं घटि आहिनि। समूरनि वॾियुनि पार्टियुनि आसिफ अली ज़रदारीअ जी ॻाल्हि ॿुधी आहे। अॻूणो सदर सभिनी खे हिक पेज ते आणे सघे थो। पीपल्स पार्टी PIA जी निजीकारी जी हिमायत न कंदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां ख़िलाफ़ सोशल मीडिया ते धमकी वारी मुहिम हलाईंदड़ शख़्स गिरफ़्तार। रावलपिंडी जे रहवासी चीफ जस्टिस ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाई। क़ानून लागू कंदड़ इदारनि अब्दुल वासे खे गिरफ़्तार करे वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु कराची में पार्टी अॻवाननि सां धार मुलाक़ात कंदो। PP सिंध जे पार्लियामेंटी पार्टी जो इजलास जुमे ते तलब। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लियामेंटी पार्टी इजलास में शिरकत कंदो। सिंध असेंबली जो इजलास छंछर ते घुराइण जो इम्कान। हुमायूं शरीफ़ में संगा वधी तकरार सां झेड़े में पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा मारिजी विया।